हाथ जोड़न के हर भरोसा हो भी ना सब जी मां के बगे साहब जे लाइ तो शख्स मारे आयो तो मां उनो थियण चाहिंदो आहे कि बगे साहब मजा जैसे कीअं थींदो मुझे जहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो पिया जहिड़े तुंहिंजो स्टेचू थींदो या फोटो में करती बस ओड़ो थींदे जैसे उहो कीअं मां ओड़ो थिया मां चयो बगे साहब थियण जे लाइ अॻु में उन जी स्टडी कर उहो इन मंज़िल ते ईअं काथे पहुतो उन जेका सचे साईं जी शेवा कई उनजे वचन ते अमल कयो उन ते हलियो उन खे पातो उन ते पंहिंजो जीवन ॾिनो उनखे पंहिंजे अमल में आंदो उनजे हर हिकु लफ़्ज़ में हर हिकु कर्म में हर हिकु क्रिया में उनखे सचे साईं जी रहमत यादि हुई इन करे जॾहिं बि कोई उन सां चङो हलियो तॾहिं बि उन जी रहमतुनि खे यादि कयो कोई ग़लति बि हलियो तॾहिं बि उनजी रहमतुनि खे उन पहिरें खां कई गुना वधीक संभाले रखियो पोइ कंहिं छोकिरी में पैसा ॾिना कंहिं सां मुंहुं में सिक्का मारिया कंहिं कुझु बि कयो काफ़ी केतिरा ई दफ़ा थियो केतिरी ॻाल्हियूं थियूं पर हुन वचननि खे कॾहिं विसारियो हाथ जोड़ण जो मक़सदु आहे सालिम दिमाग़ निमरता जो मक़सदु असां भगत साहब खे निमरता जी मूर्ति खणींदा पर उनजो मक़सदु इहो हो न किथे 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 उहो कोई हेठियां ई हूंदी मुंहिंजो मक़सदु इहो त असां बहितर सो सचे साईं जे वचननि ते अमल उनजी रहमत खे पाए ऐं निमरता खे सम्झ लाइ जेको कुझु ईगो मुंहिंजो नुक़सान थींदा उनजो उबतर जी पर्दा से वाइस वर्सा उहा ई त निमरता आहे भाई ईगे सां असां सभिनी खे धिकारंदासीं लेकिन प्यार सां सभिनी खे भाकुर पाईंदासीं कोई त प्यार आहे असां कंहिंजा ग़लति लफ़्ज़ ॻाल्हाईंदासीं ईगो में भरिजी करे कंहिं कुझु चई रखंदासीं उनजी जॻह ते मिठा लफ़्ज़ ॿोले करे कंहिंसां मोहबत सां हलणु उहो ई त निमरता हूंदी आहे किथे अहंकार सां वञणु पर त सभ सां वञणु सभ सां मिलणु उहो ई त प्यार ऐं मोहबत हूंदी आहे इन करे निमरता जो थोड़नि लफ़्ज़नि में मक़सदु आहे सेटिस्फेक्शन सब सां बहितर व्यवहार खुशी खुशहाली मोहबत इज़त शान मान हमेशह चङे हलण वारे खे इज़त मिलंदी आहे शान मिलंदी आहे प्यार मिलंदो आहे विश्वास मिलंदो आहे यकीन मिलंदी आहे ऐं जॾहिं सभु कुझु मिलंदो आहे त मालिक जी रहमत मिलंदी आहे ऐं पोइ हू सदाई वधंदो हलंदो आहे तंहिंजे करे छाकाणि असांखे मेरिट ऐं थी मेरिट जॾहिं ॿई गॾु रखंदासीं सम्झी सघंदासीं छड़ो निमरता ते ॻाल्हाईंदासीं ईगो खे छॾे ॾींदासीं त पहिरियों चवंदासीं हाणे केरु सभिनि सां कीअं हली सघंदो कीअं थींदो पर असां जेके ईगो मुंहिंजो नुक़सान आहिनि जेके दुख आहिनि बीमारियूं आहिनि काष्ट आहिनि असां उन खां बचंदासीं जी असां कोरोना काल में हली रहिया जेकॾहिं असां अॻु में ई कयूं आहे भई एसओपीस ते अमल उन ते जेको बि ख़्यालु कयूं आहे शायदि असां एतिरो दुख खे न पायूं असां चऊं मालिक जी कई मालिक साह कंहिंजो सुकंदो ई कोन्हे हुन ऑक्सीजन हवा में छॾे छॾी आहे असां कुझु अहिड़ो शायदि कयो आहे जे ऑक्सीजन त उहा साॻी आहे पर सिलेंडर में भरे करे जॾहिं खणिजे वरी बि हवा में थी साह असां घुटायो आहे उन मालिक न घुटायो आहे उन पहिरीं लहर में ई असांखे कॉन्शियस करे छॾियो भई चङो थो अॻिते सां बहितर थी वञे असां जेकॾहिं श्वास जी क्रिया नाम ध्यान सिमरन पंहिंजी दिनचर्या पंहिंजे एसओपीस ते अमल उहो थोरो बहितर कयूं आहे शायदि अञा बि वक़्तु आहे असां वरी पंहिंजो पाण खे थोरो अञा बि समाजिक बहितर कयूं पर असां थोरो जल्दी भुलिजी न वञे ऐं पोइ मालिक जी रहमत हूंदी आहे जीअं ई असां थोरो पंहिंजो पाण खे बहितर कंदा आहियूं पोइ त वरी वरी रहमत ॾियणु शुरू कंदो आहे असांजो मालिक कीअं हूंदा जीअं ॿार केतिरो बि ॾुखियो हुजे केतिरो बि ग़लति हुजे कीअं बि हुजे वरी थोरे प्यार सां मां या पीउ जी गोद में अचे त पोइ वरी हो भाकुर पाए छॾिजे हो गोद में सुम्हाए छॾींदी आहे पोइ सभु भुलिजी वेंदा आहिनि कहिड़ियूं ग़लतियूं कयूं त ठीकु आहे जेके कई पर हाणे वरी चङो थी विया
साॻे नमूने असां थोरो पंहिंजो पाण खे वरी हाणे बदिलाइण जी कोशिश कई। उहो त गोद में वठण जे लाइ तयार ई आहे, सिर्फ़ असां थोरो पंहिंजो पाण खे बहितर कयूं। असां नेम सां धुन सां पढ़ूं, नेम कयूं, ध्यानु कयूं, सिमरन कयूं, उन सॼे साईं को पंहिंजे लाइ, सॼे संसार जे लाइ आसीस घुरूं। असांजी आसीस उन मालिक जी रहमत वॾो कमु कंदी। असां जेके श्वास खणंदासीं असांखे इम्यूनिटी ॾींदा। असां पंहिंजा खाधा बहितर कयूं, अंदाज़ बहितर कयूं, उथी वेठी बहितर कयूं। हलो असां अहंकार खे छॾे करे पाप खां बचूं। असां इहो सोचूं भई अहंकार में असां मास्क न पायूं। असां इहो बि न सोचूं असां अहंकार में, छाकाणि अहंकार में हूंदा ॿियो मूंखे छा कंदो, इहो अहंकार जी निशानी आहे। पर असां चऊं भई मां मास्क न पाईंदुमि, मूंखे छा थींदो, कुझु बि न थींदो, मां पाण मुंहिंजी इम्यूनिटी मज़बूत आहे, मां ताक़तवर आहे। सभु सही आहे, पर अगरि ग़लती खां असांजो कंहिंखे वञे उन पाप को बची छॾूं, भई उहो त न्याज़ आहे, उहो त प्यार आहे, उहो त मोहबत आहे, उहा त निबड़ता आहे। भई मास्क पाए करे वधीक ॿिए खे त बचायूं। भई ॿिए खे दुख ॾियण जो मां पाप न खणंदुमि, मूंखे पंहिंजी फिक्र कोन्हे, तॾहिं बि ठीकु आहे। तंहिंजे करे अॼु जे प्यार भरे मौक़े ते पाण सभु गॾु थियऊं। असां जॾहिं बि कोई फ़ैसिलो कयूं ॿिन्ही खे गॾु करे रखूं। जॾहिं बि अहमाल अचनि त पोइ असां अॻिते मालिक स्वर्ग रहमत में कुझु सभु कुझु भरंदाऊं, लेकिन उन वक़्तु थोरो नर्क जी स्थिति ज़रूरु करे छॾियो। अगरि न कंदासीं त पोइ छा थींदो, पंहिंजो पाण स्वर्ग में हलिया वेंदासीं, पतो बि न पवंदो। ऐं बहितर छा स्वर्ग में वेंदासीं छा, पंहिंजे घर परिवार खे स्वर्ग करे छॾींदासीं। इते ई स्वर्ग में रहंदासीं, इते ई ख़ुशी ऐं ख़ुशहाल रहंदासीं, इते ई रहमत में रहंदासीं। हरू भरू वॾे मथे छो वञूं, हिते ई पंहिंजी धरती खे स्वर्ग बनाए छॾींदासीं, सभु कुझु बहितर थी वेंदो। स्वर्ग वञण जो ज़रूरी कोन्हे मूंखे ॿिए पासे वञिणो पवे, असां सभु कुझु हिते करे सघंदा आहियूं। ऐं मालिक असां सभिनी खे एतिरी रहमत ॾिनी बि आहे। सो हिन छंछरवार जी श्रेणी में शंकरा ते अॼु जेको पाण साहब संत रामदास मिशन जे तरफ़ां सभु गॾु थियासीं, त उन सचे साईं दारी आई अरदास त पाण सभिनी खे अहिड़ी रहमत, सुमत ऐं हिम्मत बख़्शे। उन सचे साईं जी अहिड़ी रहमत हुजे जो सॼे संसार में सुख हुजे, शांति हुजे, हर को पंहिंजे घर परिवार पंहिंजे संसार सां सुखी व आबाद हुजे। ऐं मालिक सां सभिनी खे अहिड़ी सुमत ॾे जो सॼा अहमाल करम उथी वेठी अंदाज़ खाधा पीता एतिरा बहितर हुजनि जीअं असांजी सोच, असांजा अमल, असांजा करम, असांजो नाम ध्यान शायदि उन सचे साईं के पास पए, उन मालिक के पास पए ऐं असां सदाई हर जगह ते सुख व आनंद सां रहूं। ऐं इन माहौल में जेके जेके असांजा भाउर भेनर हिन संसार में हलिया विया आहिनि, पूरे संसार में उन सचे साईं दारी आई अरदास उन सभिनी खे पंहिंजी रहमत पे रखे, आसीस पे रखे। ऐं जेके उन माहौल में थोरो फाथल आहिनि, मालिक उनखे जल्दी सेहत ॾे, हेल्थ ॾे, सदाई वो बहितर थी करे पंहिंजे घर परिवार सां ख़ुशी ऐं आनंद में रहे। ऐं बाक़ी सॼे संसार खे मालिक सदाई सुख सां भरियो रहे, हर दुख खां आजो रहे। असांखे अहिड़ी सुमत ॾे कि सदाई उन मालिक जी रहमत खे पाए, सदाई उनजी आसीस जा पात्र बणिजंदा। स्वाजी प्यार भरी घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम रारकी साहब जे तरफ़ां आशीर्वाद, शुभकामना, वाधायूं। सचो सतराम, सचो सतराम, सचो सतराम। सचो सतराम साईं, धन्यवाद साईं तव्हां आशीर्वाद। सभिनि ते रहमत वसायो साईं, हमेशह सभु ख़ुशि हुजनि पंहिंजे परिवार सां। रहमत आसीस जेका बुराई हुजे सभिनि जी माफ़ हुजे।